वञनि था उदासी वञनि था वतन खे छॾींदा छॾे साध सूकी वञनि था लॾींदा उमेदूं सभई वञनि था पलींदा अल्लाह ॼाणिया करी कदम मेल थींदा वतन खां जुदा थी लॾींदा वञनि था पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था उहो छॾींदा वञनि था पुराणा वतन जे पाणा वतन जे पाणा सब बेदिल ऐं बेकस जा डेरा छॾे शाह स्वामी जलपत जा डेरा जरागन खां अॼु दूर थींदा वञनि था उहो पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था यार छॾींदा वञनि था पुराणा वतन जा पाणा मिठा वतन जा पाणा पंहिंजे सिंधू नदीअ जा किनारा अबाणा यझाए छना प्यारा प्यारा पुराणनि पखनि खे पचींदा वञनि था उहो पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था यार छॾींदा वञनि था पुराणा वतन जा पाणा वतन जा पाणा सखर साध बेलो बसन घोटरो हलो परू शाह जमेलो जुदाई संदो दाग ॾींदा वञनि था उहो पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था यार छॾींदा वञनि था पखा पुराणा वतन जा खाणा मिठा पखा पुराणा वतन जा खाणा नमस्कार नमस्कार तो चओ सब नमस्कार तव्हां विरांगे जे वक्त जी छा हालत हुई लॾ पढ़ाइण वक्त हर को हेॾां ऐं होॾां पियो थिए हा हिन नाटक में भी इहो ई ॾेखारियो वियो आहे जॾहिं ज़मीन जायदाद छॾे करे हिकु समाज ऐं ॿियो समाज हेॾां ऐं होॾां थिया उन वक़्तु उहा छॾियल ज़मीन जायदाद उन्हनि खे उज़ूरे तौर ते मिले थी यानी क्लेमनि में मिले थी उन वहल छा थो वही वापरे इहो ई ॾेखारियो वियो आहे हिन नाटक में असांजे सिंध वासियुनि जी दिलि बि केतिरी न विशाल आहिनि तॾहिं त एतिरो सब्र करे वेठा आहिनि जी हा ॾाढो विशाल आहिनि ऐं हर कंहिंखे पंहिंजो बणाइण में विश्वास रखंदी आहे तॾहिं त चइजे थो इंसान जो इंसान सां हुजे भाईचारो इंसान जो इंसान सां हुजे भाईचारो इहो पैगाम असांजो हिन ॻाल्हि जे मद्देनज़र ई असां ॾिसूं था पाण में प्यार ऐं मोहब्बत हिकु ॾाढी वॾी ताक़त थींदी आहे हिन नाटक में भी हिकु किरदारु अहिड़ो ई आहे जेको धार्मिक विश्वास जे हूंदे बि पाण में हिकु ॿिए सां लगाव सां गॾु रहण थो सेखारे ऐं वरी ॿियो किरदारु जेको धर्म जी माना
इंसानियत खे थो ॿुधाए। तव्हां ॾिसंदा धर्म अलॻि अलॻि हूंदे बि ॿई किरदार पाण में हिक ॿिए सां प्रेम सां रहण था सेखारनि। पर अदा चवणी आहे न, सूमर त घणेई सफ़रो, सूमर त घणो ई सफ़रो, पर पुठियां अंगारो मंगल त आहे। सो हिन नाटक में हिकु किरदारु पिणु अहिड़ो आहे जेको धर्म जे नाले सां उहो सभु थो करणु घुरे जेको इंसानियत खां परे ऐं कानून जी नज़र में ॾाढो वॾो ॾोह आहे ऐं जंहिंखे करण जी इजाज़त को बि धर्म नथी ॾे। असगर वज़ाहत जो लिखियल मूल पंजाबी नाटक जिस लाहौर नहीं वेख्या सो जमिया ही नहीं, इन जो सिंधी तर्जुमो कयो आहे श्री कन्हैयालाल मेठवाणी। त अचो ॾिसूं ही सिंधी नाटक मिठड़ी सिंध। कल्ह सिंधू दरिया जी छोलीअ में, कल्ह सिंधू दरिया जी छोलीअ में हिकु गुल ॿिए गुल खां धार थियो, हिकु गुल ॿिए गुल खां धार थियो। जॾहिं लेटिया पेटिया लहरुनि ते, जॾहिं लेटिया पेटिया लहरुनि ते हिकु सुहिणी ॿियो मेहार थियो, हिकु सुहिणी ॿियो मेहार थियो, हिकु सुहिणी ॿियो मेहार थियो। वाह वाह, सुभान अल्लाह। हवेली अरे ये तो पूरी हवेली आए, हवेली। हाँ पुट, अरे पुट कस्टोडियन वारन ॿुधायो हो त हिन में पूरा 22 कमरा आहिनि। पर चौक में तो ॾिसो सुञ लगी पई आहे। अरे बेगम भाई, जे हवेलीअ में सालन खां केर न रहंदो हुजे उते त सुञ ही रहंदी न। हाँ सही था चओ। भाई मां त ॿिनि वक़्तनि जी नमाज पढ़ंदसि, शरारती कैंप मां जिंद त छुटी आहे। अब्बा, हाँ पुट। अब्बा ही घर कंहिंजो आहे? अरे पुट ही घर त पंहिंजो आहे। मतलब त ही घर जे पर हाणे हीअ हवेली पंहिंजी आहे। पर पंहिंजे हिंदुस्तान वारे मकान खां त ही मकान हॾो वॾो आहे। अरे न पुट, असांजे हिंदुस्तान वारे मकाननि जा आगुर विरांडनि वारा हूंदा हुआ। हिते त मींहं में पाणी भरिजी वेंदो। अब्बा पर कहिड़े हिंदू रईस जो त मकान ॾिसे। हाँ पुट, मूंखे बि ईअं ई थो लॻे कि ज़रूर हितां जे के मशहूर जोहरीअ जी हवेली आहे। अब्बा कमरा खोले ॾिसूं। हाँ पुट, तई वञी ॾिसो। भाई मां त हाणे आराम कंदसि। ऐं पुट तनो तूं हीअं कर पुट, तूं रंधिणो खणी ॾिस। पुट ॾिस, जेको कुझु हुजे सो खणी ठाहे। भाई कैंपनि जी मानी खाईंदे खाईंदे हाणे पेट अची ख़राब थियो आहे। ऐं जावेद जी अब्बा। पुट तूं हीअं कर कि तूं सॼी हवेलीअ जा नल ऐं लाइटूं चेक करे वठ। अगरि का कमी हुजे त पोइ पाण कस्टोडियन वारनि खे इतलाह कयूं। जी अब्बा। अल्लाह, मूंखे त डप थो लॻे। अरे डप? हाँ बेगम ख़बर ना आहे कंहिं केतिरे अरमाननि सां ही हवेली ठाराई हूंदी। ओहो बेगम, अरे छॾ अजायूं ॻाल्हियूं। अरे भाई असांजे हिंदुस्तान वारे मकान में बि को न को
हिंदू शरणार्थी रहंदो हूंदो न। हाणे हिन हवेलीअ खे बि तूं पंहिंजो ई घर सम्झ। भाई मां त राति जी नमाज़ खां पोइ क़ुरान बि हिते ई पढ़ंदसि। अम्मी अम्मी छा थियो तन्नो? अम्मी हिन हवेली में केर आहे? हाँ छा मतलब? हाँ मां डाकण मां मथे वियसि त मूं ॾिठो। अरे कहिड़ियूं अजायूं ॻाल्हियूं पई करी? न बस सच। दीदी भैया मां थी वञी ॾिसां। चङो बेगम तूं वञी ॾिस। अरे ही त डाकण मां केर लहे पियो। तव्हां केर? मुंहिंजे घर में भी करे मूंखां पुछी तो त मां केर आहियां? मां पुछां थी तूं केर आई? बिना पुछे मुंहिंजे घर में कीअं आयो आई तूं? अरे पर बिना पुछे छो? ही घर त सरकार असांखे ॾिनो आहे। ही घर मुंहिंजो आहे, मुंहिंजो। तूं कंहिंखां वञी पुछ। ही घर सेठ रतनलाल जोरीअ जो आहे। मां हुनजी माउ आहियां। मां रतनलाल जोरी? पर किथे आहे तव्हांजो पुटु? मुंहिंजो पुटु फसाद जे वक़्तु मुंहिंजो रतन हिंदू ड्राइवर जे ॻोल्हा में निकितो। अॼु ताईं वापसि कान आयो आहे। ओह मूंखे अफ़सोस आहे मोहतरमा, पर हाणे हिते पाकिस्तान ठही चुकियो आहे ऐं हिते हिंदुनि लाइ का बि जॻह कोन्हे। हलो त मां तव्हांखे शरणार्थी कैंप में छॾे अचां, उतां ई तव्हांखे हिंदुस्तान रवानो कयो वेंदो। मां केॾा कोन वेंदसि, हिते ई रहंदसि। अरे ही छा? त इन जो मतिलबु ही मकान मुंहिंजो आहे, मुंहिंजो। पर ही मकान सरकार असांखे ॾिनो आहे। हिन जा असां वटि कागर आहिनि। कागर त मूं वटि बि आहिनि। पर ॾिसो हाणे हिते हिंदू नथा रही सघनि। जेसिताईं रतन न ईंदो तेसिताईं मां हिते ई रहंदसि। ॾिसो मोहतरमा, हाणे तव्हांजो पुटु रतनलाल कॾहिं बि वापसि कान ईंदो। छो तूं को खुदा आहीं? हाँ या तो के सॼी ख़बर आहे? पर अती हज़ारे माण्हू मारिया विया आहिनि। अरे हज़ारे माण्हू बची बि त विया आहिनि। ॾिसो मोहतरमा, ही मकान सरकार असांखे ॾिनो आहे। हाणे इहो त तव्हांखे खाली करणो ई पवंदो। मां कंहिं बि हालत में ही मकान खाली कोन कंदसि। ॾिसो तव्हां मूंखां उम्र में वॾा आहियो, पर जे क़दुरु अगरि ज़िद कयो त छा कंदे? मुंहिंजी सिसी कटे सिंधु नदीअ में वञी विझी अच। उन खां पोइ हिन हवेलीअ ते तूं कब्ज़ो कंदे, मुंहिंजे जीअरे त कोन कंदे। या अल्लाह, हीअ वरी कहिड़ी मुसीबत आहे? अॼुकल्ह त शराफ़त जो ज़मानो ई कान्हे। वञो ऐं सरकारी माण्हुनि खे वञी सॾु करे अचो। हाँ जंहिंखे खपई वञी सॾु करे अच। अड़े वठी वठी मुंहिंजी जान वठंदा न, या मूंखे मारे छॾींदा। अड़े मां मरण लाइ त हुई तयार वेठी आहियां। मुअलनि खे केरु मारींदो? या अल्लाह, बेगम हाणे मां छा कयां? वञो ऐं सरकारी माण्हुनि खे चओ कि जेकी हवेली खाली न आहे उहो ॾिनी छो अथव। ठीकु आहे बेगम। तनो पुटु हिकु गिलास पाणी पिया। जी अब्बा। जावेद जी अब्बा। पुटु तूं हिते ई रहिजांइ, ठीकु आहे? जी अब्बा। पुटु पाणी जल्दी खणी अच। ॾिसो अम्मा, असां तव्हांखे वॾे प्यार सां सम्झायो आहे, पोइ पुलिस अची करे तव्हांजे मथां जुठ करे त पोइ असांखे बि ॾाढी तकलीफ़ थींदी। अड़े ईश्वर हेॾो वॾो ज़ुल्म कयो आहे, हेॾो वॾो। मुंहिंजा ज़र ज़मीन, पैसा, लटा, कपड़ा, मुंहिंजा सगा मिट माइट केरु बि त कोन रहियो। इन खां वॾो ज़ुल्म मुंहिंजे मथां कहिड़ो थींदो? त मुंहिंजी माउ हाणे त होश में अच ऐं पंहिंजनि वटि हिंदुस्तान हली वञ। पंहिंजनि वटि? हाँ। अड़े मुंहिंजो पुटु रतन ई कोन रहियो त मां उते पंहिंजनि वटि कंहिं वटि वेंदसि। ठीकु आहे बेगम,
त पोइ मां हलां थो। अब्बा पानी। हा पुट। अब्बा हा पुट। भाभी हला तव्हां सां गॾु। अरे न पुट, तोखे चईमई न तूं हिते ई रहो। थी सघे थो त हिन पोड़ीअ हवेलीअ में ॿिया माण्हू लिकाए रखिया हुजनि। न न भगवान जो कसम मूंखां सवाइ हिन हवेलीअ में ॿियो केरु कोन्हे को। तॾहिं बि पुट तूं त हिते ई रहो। जी अब्बा। चङो बेगम, खुदा हाफ़िज़। खुदा हाफ़िज़। तन्नो तूं वञ बावर्ची खाने में ऐं मानीअ जी तयारी त कर। मिर्ज़ा साहब जे अचण खां अॻु मानी तयार थिए त ॾाढो सुठो। जी अम्मा। कोयला कुछ भी तो कोन आहे। त पोइ मानी छा खाक पचंदी? अरे सदोरी पुट हुन खामे वारे पासे कोठी आहे न, उन में कोठीअ में कोयला काठियूं भरिया पिया अथई। काठियूं कढी तूं रोटीअ जो सायो वञी कर। जे काल पखियड़ा उॾरी विया, शल अचन वरी आखेरन में, जे काल पखियड़ा उॾरी विया, शल अचन वरी आखेरन में, वरी कूकू सां गॾु कां थे अची वगर वेहनि वाहेरन में। अरे वाह जी ॻाल्हि था करो। 22 कमरनि जी हवेलियो कबाड़ में विकिणंदा त तव्हांजी परेशानी दूर थी वेंदी। अरे जनाब, पर तव्हां मुंहिंजी ॻाल्हि त सम्झो। मां सम्झा तव्हांजी ॻाल्हि। जी हलो सम्झायो सम्झायो पंहिंजी ॻाल्हि सम्झायो। जनाब, जेका हवेली मूंखे अलाट कई वई आहे उन में हिकु हिंदू पोड़ी अमा रहंदी आहे। छा मतलब? मतलब इहो जनाब कि जेका हवेली खाली न आहे उहा वरी अलाट कीअं थी सघे। अरे त हिन में तव्हांखे परेशानी कहिड़ी आहे? परेशानी इहा आहे जनाब कि उहा पोड़ी अमा चए थी त मां हिते रहंदी आहियां, पर मुंहिंजे हूंदे सूंदे हिते वरी ॿियो केरु कीअं थो रही सघे। जनाब, हाणे तव्हां मूंखे पुलिस ॾियो त हवेली खाली कराइजे। छा हिकु पोड़ीअ खे कढण लाइ तव्हांखे पुलिस खपे? मां तव्हांखे सम्झायां। अरे भाई तव्हां चाहियो छा था? इहो ई जनाब कि उहा पोड़ी सिधे रस्ते हवेली मां निकिरी वञे ऐं कैंप जे रस्ते हिंदुस्तान पहुची वञे। हिंदुस्तान न भारत चओ। हा हा जनाब, भारत ई मोकिले छॾियोसि। त छा तव्हां कस्टोडियन ऑफिस में दरख़्वास्त ॾियण आया आहियो? जी जनाब, वठो हीअ अथव दरख़्वास्त। हिन ते ऑफिसर लिखंदो त हिननि खे ॿियो मकान ॾिनो वञे। ॿियो मकान? छा मतलब? अरे पंहिंजे के अजीज़ खे इहा 22 कमरनि वारी हवेली अलॉट करे छॾींदा। अरे पर जनाब, ॻाल्हि कुझु सम्झ में कोन आई। मिर्जा साहिब, तव्हां नसीब वारा आहियो। सिंध जे जोहरी मोहल्ले में 22 कमरनि वारी हवेली तव्हांखे अलॉट थी आहे। त पोइ मां छा कयां? चुप करे वञी वे। ऐं उहा पोड़ी? अरे पोड़ी न थी का शी थी वई जेका तोखे खाई छॾींदी। छा तव्हांखे मारे छॾींदी? न जनाब। त हवेलीअ मां कढी छॾींदी? न जनाब। पोइ छा आहे हुनजी उमिरि? जनाब इहो ई अटकल 70-72 वरे। अड़े त उन को आबे हयात पीतो आहे जेका मरंदी कोन। इजा 5-4 सालनि में जन्नत ख़ुदा दाख़िल थींदी ऐं हुन खां पोइ सॼी हवेली तव्हांजी।
हाँ जनाब, भाई इहा ॻाल्हि त तव्हां बिल्कुलु सच चई आहे। भाई 4-5 साल कैंपनि जा ॼण रूह खे कंबाए था छॾीनि। हाणे त मां इहा हवेली कंहिं बि क़ीमत में कोन छॾींदसि। चङो जनाब, खुदा हाफ़िज़। ओ मिर्जा साहब, ओ मिर्जा साहब। जी जनाब। अरे तव्हांखे हिकिड़ी पोड़ीअ खे बि ख़ैर छॾियो, इन करे वञो याकूब सां वञी गॾिजोसि। जी कमु लाइ छॾींदसि। अरे न न न जनाब, रहण ॾियो, पोड़ी आहे, धीरे धीरे रस्ते ते अची वेंदी, थोरो वक़्तु ज़रूरु लॻंदसि। चङो जनाब, खुदा हाफ़िज़। जीअं तव्हांजी मर्ज़ी, खुदा हाफ़िज़। तड़सावा थियने तमाचिया जा तड़सावा थियने तमाचिया जा वरी इश्क मोहब्बत आम थिए शल सामोइया ते सिज उभरे शल पैदा जाम निजाम थिए त कस्टोडियन वारनि चयो छा? अरे ॿुधाए में त सही कि हुननि चयो आहे कि कस्टोडियन ऑफिसर सिंधी आहे। अगरि जे हुनखे इहा ॻाल्हि ख़बर पई त हू हीअ हवेली पंहिंजे के सिंधी भाउ खे अलाट करे ऐं पाण खे को छोटो मोटो मकान ॾेई छॾींदो। वाह साईं वाह, इहो त ईअं ई थियो कि मारनि बि ऐं रोअण बि न ॾियनि। अरे ॿियो न त वरी छा, बदमाशी लॻी पई आहे। ख़ैर हाणे छॾिजे सॼियूं ॻाल्हियूं ऐं हाणे त इहो सोच कि हिन पोड़ीअ जो हाणे कयूं छा। करुणो वरी छा आहे, हाणे मां हुनखे चोटी खां छिके ऐं ॿाहिरि थी कढांसि ऐं किसो ई ख़तम थी कयांसि। हाँ अम्मी जान, पाण वटि सरकारी कागर बि त आहिनि। अरे पुट, कागर त हुन वटि बि आहिनि, पर हुने जा कागर वधीक अहम आहिनि। छो भला? अदा जेकर को शख़्स हेॾा या होॾा वियो ई कोन आहे त पोइ जॻह कस्टोडियन वारनि वटि कीअं वञी सघंदी आहे? बिल्कुलु सच। ऐं जे असां हुन पोड़ीअ खे घर मां धिका ॾेई करे ॿाहिरि कढी छॾियो ऐं उहा पोड़ी पुलिस में वञी चए त मां त अञा हिंदुस्तान वई कोन आहियां, त पोइ हीअ जॻह कस्टोडियन वारनि जी कीअं थी? पोइ भला हाणे छा कजे? हा पुट, सोचण वारी त इहा ई ॻाल्हि आहे कि हाणे हा बेगम हीअं था कयूं कि हुन पोड़ीअ खे चुपचाप वठी करे ऐं कैंप में छॾे था अचूं। त पोइ सॾु कयांसि न पोड़ीअ खे? हा वञ सॾु करीस, पर ॿुध बेगम ॻाल्हि खे सम्झ। हुन पोड़ीअ खे ईअं चइबो कि हाणे हिते पाकिस्तान में रुगो मुस्लमान ई रही सघनि था। अगरि तव्हांखे हिते रहणो आहे त पोइ तव्हांखे मुस्लमान ठहिणो पवंदो, पोइ शायदि